अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 20 नवंबर सैटरडे ऐं 12 थिया आहिनि ॾींहं जा। मां हिते जेको आहे देरि सां व्लॉग शुरू करे रही आहियां छो त अॼु मां ज़हरा जे वञण खां पोइ कपिड़ा धोता। काफ़ी कुझु मुंहिंजा कपिड़ा बि, कुझु घर जा कपिड़ा, कुझु टॉल वग़ैरह जमा थी विया, सो उहे धोतमि। इन करे मां व्लॉग जेको आहे देरि सां थी शुरू कयां। कपिड़ा धोई वरी कुझु देरि रेस्ट बि कयमि ऐं हाणे उथियमि। मूं चयो इहो अधु ॾींहुं गुज़री वियो आहे, सो कमु करणु घुरिजे। ऐं हू सफ़ाई करे हली विया। उनखां पोइ जीअं त पन छणण जी मौसम आहे, फिज़ा गुज़री वई। हाणे सियारे में इहे सभु पिया छणंदा त इहो थोरी देरि में वरी सॼो अङण भरिजी वेंदो आहे। सो हाणे मां कंदमि पंहिंजे मुख़्तलिफ़ कमनि जी इब्तिदा। ऐं हिननि जा पन इहे मां कढंदी रहंदी आहियां, जेके बि पीला थी वेंदा आहिनि या सड़ी वेंदा आहिनि। हीउ मुंहिंजो ॾाढो प्लांट वॾो थी वियो आहे ऐं लॻे थो हुनखे मथे वरी ॿधां, छो त हे बिल्कुलु किरे थो माशाल्लाह। हीउ ॾिसो, ऐं इहो वॾो इन करे थी वियो आहे एॾो जो हिन कुंडीअ मां हिन जूं पाड़ूं ज़मीन में हली वियूं आहिनि माशाल्लाह। ऐं ॿियो त हीउ प्लांट जंहिं ते कल्ह सभिनी मुख़्तलिफ़ राय ॾिनी, पर अक्सरियत जो ख़्यालु इहो त हीअ जेका आहे गिदामड़ी आहे। मुंहिंजी भेण चयो त अगरि हिन जो पन पटे चॿाड़े ॾिसो, टेस्ट कयो, त अगरि खटो हूंदो त इहो गिदामड़ी हूंदी, छो चई त गिदामड़ी जा पन खटा हूंदा आहिनि। सो मूंखे न आहे ख़बर, बहरहाल वॾो थींदो पोइ मां ॾिसंदमि। बाक़ी मूं में हिमत न आहे त मां हिन जो अननोन प्लांट जो पन पटे मां चखी ॾिसां, तंहिंजे करे हिनखे हिते ई छॾियां थी। सो हलूं था अंदरि, ॾिसूं त अॼु मां छा छा थी करे सघां। मां अची विया अंदरि ऐं मां हिते कढी आहे पंहिंजी फेल्ट जी जेको बि स्टॉक आहे, ऐं मां हिन मां कुझु ठाहिणु थी चाहियां। ऐं जंहिंजे लाइ मां हीअ ग्रे ब्राउन जा 2 शेड ऐं ब्लैक इहो सिलेक्ट कया आहिनि। ऐं कुझु अर्जेंट गिफ्ट ठाहिणो आहे, उहो मां तव्हांखे हाणे नथी ॾेखारियां, ठाहे करे पोइ ॾेखारींदमि। कंहिंखे बसि मोकिलिणो आहे ऐं मां हिन जी अलॻि सां वीडियो ठाहियां थी, त पोइ उहा तव्हां सां शेयर कंदमि इनशाला। सो हाणे वेही मां हिन जी वीडियो ठाहींदमि। सो हीउ मुंहिंजो हिकिड़ो कैट वारो कोस्टर जेको आहे रेडी आहे। हिन ते तव्हां ॾिसो, हीअं ग्लास कप कुझु बि रखी थो सघिजे। ऐं ॿियो जेको आहे अञा मां ठाहींदमि। वीडियो हिन जी मां ठाहे छॾी आहे हिकिड़े जी, ऐं ज़ाहिरा ॿई नथी वीडियो में ॾेखारियां छो त को फ़ाइदो न आहे, ॻाल्हि साॻी आहे। हिकिड़ो जीअं ठहंदो उअं ॿिया डिफरेंट शेड्स में ठाहे था सघजनि। त हीउ मां ॿियो ब्राउन शेड में थी ठाहियां ऐं इनशाला इहो मुंहिंजो कंप्लीट थी वेंदो अॼु ई। सो इहो कमु कयो आहे ऐं हाणे मां पढ़ंदमि निमाज़, छो त 2 था थियनि, टाइम थी वियो आहे निमाज़ जो काफ़ी देरि खां, पर मां हिन वीडियो जे चकर में थोरो लेट थी वई आहियां। निमाज़ पढ़ी वरिती ऐं हाणे असां कयूं था लंच। कल्ह मां पचाई हुई गोभी, चिकन ऐं गोभी, त उहो ॿोड़ अञा पियो आहे, त मां सुराण चांवरनि जी मानी ऐं चिकन ऐं गोभी था खाऊं। राति जो बि कुझु न आहे पचाइणो मूंखे, छो त जेको चाइनीज़ पचायोसीं उहो कुझु न कुझु बचियलु पियो आहे, त असां ॿिन्हिनि जो थी वेंदो। त हाणे कोशिशि कंदमि त उन टाइम खे मां कंहिं ॿिए कम में यूज़ करे सघां। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं अॼु मूं ते इंतिहाई सुस्ती तारी आहे। मंझंदि जी मानीअ खां पोइ हिन महिल ताईं मां कंटिन्यू रेस्ट थी कयां, याने पहिरीं निमाज़ ते उथियमि, निमाज़ पढ़ी वरी लेटी पियमि, जाॻमि पई, वरी हाणे सांझी जी निमाज़ पढ़ी आहे। राति जी मानी बि न आहे पचाइणी, ऐं बसि कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे। अञा त सियारो हाणे शुरू थियो आहे ऐं पूरो सियारो आयो बि न आहे, बसि ठीकु आहे, इब्तिदाई सियारे जा महीना शुरू थिया आहिनि। मुंहिंजी कैफ़ियत हाणे इहा आहे त हंध मां न निकिरां। सुबुह जो बि उथण ते दिलि नथी चाहे ऐं मंझंदि जो बि, जो उअं ई मूंखे आदत आहे, मां मानी खाई सुम्ही पवंदी आहियां, लेटी त ज़रूरु पवंदी आहियां, निंड अचे न अचे। मानी खाई, मां चवंदी आहियां मंझंदि जी मानी निंड जूं 2 गोरियूं हूंदियूं आहिनि मुंहिंजे लाइ, त उअं ई मूंखे आदत आहे। पर जो हाणे मज़ो थो अचे रिली पाए सुम्ही पओ, त बसि दिलि चए थी त सुम्ही पओ, उथण जी ज़रूरत कान्हे। सो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे। ऐं बसि अॼु कुझु ख़ासि घणो कमु त न करे सघियमि, कपिड़ा धोतमि काफ़ी सारा, ऐं इहे कोस्टर ठाहियमि हिकिड़ो, ऐं कोस्टर ॿियो जेको आहे टे सैं कटिंग करे छॾी हुयमि, त उहो कढी रखियो आहे ॿाहिरि लाउंज में। त जेॾी महिल राति जो को ड्रामो वामो ॾिसंदासीं, टी वी ॾिसंदासीं या वेहंदा आहियूं हिते लाज़मी, त उन दौरान मां उहो ठाहे वठंदमि। ऐं उनखां पोइ जेको आहे कपिड़ा जेके धोता उहे सुकी विया आहिनि, उहे लाहे ढेर कंदमि। ख़बर न आहे हाणे वेड़ींदमि या सुभाणे वेड़ींदमि, ॾिठो वेंदो, छो त सुस्तीअ में जेको आहे न पुॼे कोन थो कुझु बि। सो कॾहिं कॾहिं जाइज़ आहे, जॾहिं माण्हू मुसलसिल हिकिड़ी स्पीड में कमु कंदो हुजे, टाइम ज़ाया न कंदो हुजे, थक थिए थो, कुझु वक़्त जी तक़ाज़ा आहे, त माण्हू कमज़ोर बि फील थो करे कंहिं महिल, त
तंहिंजे करे कॾहिं कॾहिं ज़रूरी आहे ऐं कॾहिं कॾहिं जाइज़ बि आहे। बाक़ी हाणे हर वक़्तु अहिड़ी कैफ़ियत हुजे त पोइ उहो थकु न आहे, उहा सुस्ती न आहे, उहो निभाग आहे, उहा निकम आहे, पर चंडाइप आहे। सो हर वक़्तु अहिड़ी कैफ़ियत न हुजे अलाह करे कंहिंजी बि। बाक़ी कॾहिं कॾहिं त हाणे इंसानु आहे, असांजी मशीन बि कॾहिं जवाबु ॾेई छॾे कम खां। सो टारगेट्स इलाही सारा आहिनि, जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो रहे थो अलाह जे हुकुम सां के टाइम ते पूरा थींदा, के थोरा घणा अॻिते थी वेंदा। ज़िंदगीअ जो इहो ई सिलसिलो आहे, असां सॼे ॾींहं में कुझु प्लैनिंग कंदा आहियूं, कुझु सोचींदा आहियूं, पोइ उन मां कुझु पूरो थींदो आहे, कुझु न थींदो आहे, इहो ईअं ई हलंदो रहंदो आहे। सो अलाह मालिक आहे, चङनि कमनि में नेक नियतुनि में अलाह बि इंसान जो मददगार आहे। ऐं शुक्र आहे अलाह जो त सॼे ॾींहं जी प्लैनिंग में सिर्फ़ु चङियूं ई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। ऐं मां चवंदी आहियां त मतिलबु ज़िंदगी एॾी थोरी आहे, असांखे पंहिंजे लाइ टाइम न हूंदो आहे ज़िंदगीअ में, त पंहिंजे लाइ कुझु भलो करे वञूं त इंसानु ॿिए जे लाइ बुरो कीअं थो सोचे सघे या ॿिए जे लाइ बुरो कीअं थो करे सघे। अहिड़ियूं अहिड़ियूं हौलनाक ख़बरूं थियूं ॿुधण लाइ मिलनि टीवीअ तां, जो कॾहिं कॾहिं मां चैनल मटाए छॾींदी आहियां। हालांकि मां ख़बरूं ॿुधंदी आहियां, मुंहिंजो ईअं सम्झो त ऑक्सीजन आहे ख़बरूं, पर उहे मां सियासी ख़बरूं, दुनिया जी ख़बरूं, पर जेके मर्डर, ज़ुल्म, टॉर्चर, अहिड़ियूं ख़बरूं मां न ॿुधी सघंदी आहियां कॾहिं बि। त पोइ अहिड़ियूं ख़बरूं अगरि अची वञनि ऐं वरी हलनि थियूं त लगातार अहिड़ियूं ख़बरूं थियूं हलनि, त पोइ उनखे मां जेको आहे चैनल चेंज करे छॾी आहे। पोइ मां सोचींदी आहियां त माण्हुनि खां कीअं थो पुॼे, एॾी हैवानियत कीअं थी अची वञे इंसान में, उन मां इंसानियत जे खाने मां ई निकिरी थो वञे। सो बहरहाल अलाह रहम करे सभिनी खे हिदायत ॾे। अॼु जे ब्लॉग में कुझु ख़ासि न आहे, पर पोइ बि जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश पिनिया। ऐं वरी कचो पको व्लॉग, ऐं कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितरु आहे। सो जेको बि हुयो सॼो ॾींहुं मुंहिंजो जीअं गुज़रियो तीअं मां तव्हां सां शेयर कयो। सो रेस्ट त हाणे शेयर नथो करे सघे, अगरि मां 2 कलाक हंध में पई आहियां त उहे मां तव्हांखे नथी ॾेखारे सघां पर उहे मां मैंशन करे सघां थी। सो उहे मैंशनड आहिनि अॼु जे हिन व्लॉग में, हिन कचहरीअ में। सो राति जो जेसि ताईं जाॻंदा आहियूं, असांजी कोशिशि हूंदी आहे देरि ताईं न जाॻूं। मां इसराण असां मतिलबु 10 बजे ताईं त हर हाल में हंध में हूंदा आहियूं। मां त कॾहिं 10 बजे सुम्ही बि पवंदी आहियां। ऐं उनखां पोइ असां यानी सॼे घर जी बतियूं वतियूं विसाए, ॿाहिरां जी बती ॿरंदी आहे हिकिड़ी, अङण जी हिकिड़ी असां ॾाकण जी ॿारींदा आहियूं त जीअं हेठि मथे रोशनी हुजे अंदरि घर में। ऐं पोइ असां ॿई ॼणियूं दर दरवाज़ा बंदि करे सुम्ही पिया हूंदा आहियूं, त असांखे परवाह न थींदी आहे। छो त सुराण खे स्कूल वञिणो हूंदो आहे, असां ॿिन्ही खे फजर जी नमाज़ ते उथिणो हूंदो आहे। अॼुकल्ह कम वारी माई बि 8 खां 8:30 ईअं इन विच में अची वेंदी आहे, त उनजे लाइ बि मूंखे होश में रहणो पवंदो आहे पूरी तरह, त उनखे मानी वानी ॾियां या चांहि ॾियां या कमु करे महिल सां उहा बि हली वञे। ईअं मूंखे काफ़ी सारो टाइम मिली थो वञे। सो अॼु मुंहिंजो घणो टाइम कपिड़नि धोइण में वियो, उनखां पोइ रेस्ट ऐं बसि थोरो क्राफ्ट। उहा वीडियो मां ठाही आहे, इंशाल्लाह उहा तव्हां सां सुभाणे शेयर कंदमि। उन्हनि जे लाइ आहे जिन खे सुई धागे जो शौक़ु हुजे या जिन खे इहे जानवर वणंदा हुजनि। सो बहरहाल मूं त कंहिंजे लाइ गिफ्ट ठाहियो आहे। मूंखे जानवर परे परे खां वणंदा आहिनि, मूंखे जानवर हंध में खणणु ऐं उन्हनि खे प्यारु करणु। हा, नंढे हूंदे मां पंहिंजी जेके ज़ाती मुंहिंजूं ढगियूं हुयूं, मेंहूं हुयूं, ॿकरियूं, उन्हनि खे मां ख़ूब प्यारु कया आहिनि नंढे हूंदे। बाक़ी कुता ॿिलियूं पालणु मतिलबु हर कंहिंजो शौक़ु आहे, पंहिंजी पंहिंजी पसंदि आहे। सो मूंखे पसंदि कोन्हे, परे परे खां ठीकु आहे, परे खां मूंखे बि वणंदा आहिनि। ठीकु आहे। सो बहरहाल ईअं कचहरी कंदासीं, ॻाल्हियूं इलाही थी वेंदियूं, तंहिंजे करे हाणे मोकिलायूं था। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ज़िंदगी रही त इंशाल्लाह सुभाणे वारी व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।